नाज़रीन, हैदराबाद के खानगी स्कूल में ॿारनि जी सलाहियतुनि खे निर्वार करण जे लाइ तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट कयो आहे साकिब कुबर। हैदराबाद के खानगी स्कूल के ॿारनि जी सलाहियतुनि खे उजागर करण जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शरीक स्कूल के डायरेक्टर अब्दुल जलील कुरैशी, वाइस प्रिंसिपल सोम्या वकास, डॉक्टर ईसा लैब जी ब्रांच मैनेजर डॉक्टर फौजिया कीरियो समेत ॿारनि ऐं उन्हनि जे वालिदैन ऐं स्कूल जे स्टाफ पिणु वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त हिन मौक़े ते हिननि चयो त अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं करण सां ॿारनि जे टैलेंट में इज़ाफ़ो थिए थो। हिननि चयो कि तक़रीब में स्कूल जे ॿारनि मुख़्तलिफ़ शयुनि जी डिज़ाइनूं करे निमाइश लाइ स्टालनि ते रखियूं वयूं आहिनि। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तक़रीबन तो 34 खन एक्टिविटीज़ आहिनि जेके ब्रेन डेवलपमेंट ते आहिनि ऐं IQ जूं आहिनि, जंहिंसां पीउ माउ ऐं ॿार गॾिजी जॾहिं इज्तिमाही उहा गेम खेॾनि पिया त ॿारनि में बि हिकिड़ो कॉन्फिडेंस अचे पियो त मुंहिंजो पीउ मुंहिंजी माउ इलाही टाइम खां पोइ गॾिजी जंहिं महिल खेॾनि था त उहो कॉन्फिडेंस हुन में डेवलप थिए पियो ऐं पीउ माउ जे विच में बि हिकिड़ी क्लोज रिलेशन थिए पई। असां हिननि लाइ फाइन मोटर्स गेम्स रखियूं आहिनि जंहिंमें हिननि जो वधि खां वधि हथनि जो इस्तेमालु आहे, फिंगर्स जो इस्तेमालु आहे। असां हिननि लाइ प्रेज़ेंटेशंस रखियूं आहिनि जंहिंमें हिननि जो सोशल डेवलपमेंट अचे थी कि एतिरे वॾे क्राउड जे साम्हूं ही ॿार परफॉर्म करनि था। ऐं हिन जे अलावा मज़ीद IQ गेम्स बि असां रखियूं आहिनि जंहिंमें नंढड़ी उमिरि जे अलावा वॾे ॿारनि जे लाइ बि आहिनि जंहिंमें वधीक उन्हनि जे एकेडमिक अंडरस्टैंडिंग बि थी रहे। तक़रीबन 70+ माण्हू असां वटि रजिस्ट्रेशन कराए विया आहिनि ऐं उहे प्रोसेस में आहिनि उन टेस्ट जा ऐं उन कंसल्टेशन जा भरियल आहे। असां हिते सीरम कोलेस्ट्रॉल ऐं ब्लड शुगर बिल्कुलु फ्री कयूं पिया। जो माहौल इलाही सुठो आहे, हिते इलाही मज़ो पियो अचे। जे तरीक़े से हिते गेम्स रखियूं वयूं आहिनि उनमें इलाही तरीक़े जी एक्टिविटीज़ बि आहिनि जंहिंमें इलाही मज़ो पियो अचे। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहु मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशअउ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतूना बिशैइन मिन इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुस समावाति व मा फ़िल अर्ज़ वला यऊदुहु वल अज़ीम। बनाया फूलों को किसने बनाया फूलों को, अल्लाह ने बनाया। मोस्टली असांखां पुछियो थो वञे कि व्हाट्स द डिफरेंस बिटवीन अदर स्कूल्स एंड दिस स्कूल। सो आई मस्ट से कि हिते एडवांस टेक्नोलॉजी इन कैम्ब्रिज सिस्टम आहे ऐं उनखे इंट्रोड्यूस करायो वियो आहे। असांखे हिन मां बेस्ट इहा लॻी आहे कि जेतिरो थी सघियो आहे असां उन शइ खे अॻियां वठी विया आहियूं जेका पेरेंट्स चाहिनि था, जेको पेरेंट्स जी मेंटलिटी आहे उन जे हिसाब सां असां हिते वर्कआउट करणु शुरू कयो आहे। तमामु बहितरीनु स्कूल आहे माशाल्लाह, तमामु घणा एक्टिव आहिनि ॿार, तमामु घणो सुठो स्टाफ आहे, तमामु घणी सुठी तवजह ॾिनी वेंदी आहे ॿारनि ते ऐं ॿार तमामु सुठो माहौल आहे, एतिरी घणी सपोर्ट आहे, गाइडनेस आहे। हिन तक़रीब में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल लॻल हुआ जिन में किताबनि जा स्टॉल, ॿारनि जी पेंटिंग जो सामान ऐं ॿियूं खोड़ सारियुनि शयुनि जा स्टॉल पिणु लॻल हुआ। जॾहिं त हिन तक़रीब में स्कूल जे ॿारनि पारां टेबलो पिणु पेश कयो वियो। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ सरकारी स्कूलनि जे अंदरि बि करायूं वञनि त जीअं उते पढ़ंदड़ ॿारनि में बि टैलेंट में इज़ाफ़ो थिए। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।